पासे वारी ज़मीन उनखे मुबारक ॾींदी आहे। अल्लाह जो ज़िक्र अॼु हे अल्लाह जो ज़िक्र आहे। छो त मदीने जे सोने साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी अंबियावन जो भी मुर्शिद जेके नबी आहिनि। पढ़ त सही तफसीर व हदीस मुख्तलिफ मौक़नि ते नबियनि दुआऊं घुरियूं त या रब असांखे बि भला इन्ही महबूब पंहिंजे जो उम्मती कर जेको अॼु तोखे असांखे शरफ़ मिलियल आहे। अलाह जेके बीठा आहियो जेतिरो वक़्तु बीहो वेहो वेही रहो जलसो सुहिणो लॻे वरी कमकार यादि पए त हलिया वञो। इहो असांखे अल्लाह पाक पंहिंजे तरफ़ों शान ॾिनो आहे। तो असां मूं कंहिं बि न दुआ घुरी न दरख़्वास्त कई। हे अल्लाह जो करम आहे जो असांखे इहा महिरबानी थी आहे। ईको ख़तम करे डबलिंग भी खत्म करे भाई आवाज जेको अथसि न फुल ॾिए सो 99 में न कजांसि 100 कजांसि पूरो। अल्लाह पाक हकीकत में त तारीफ़ूं त रब जी ज़ात खे सुभान अल्लाह। हे कायनात जेका जुड़ियल ॾिसे थो इहो सभु रब करीम जो कमु आहे। अल्लाह जी कारीगिरी आहे रब जी कुदरत आहे। असां पाण खे ॾिसूं न त केॾो केॾो असां में अंदर अखियुनि जा कम छपर उन्हनि जो छिंभण उन्हनि खे बंदि करण उन्हनि खे खोलण निंड महिल पटजनि ई नथा। निंड पिया आहिनि न त निंड में पटिजी वञनि बंदि न थियनि त निंड ई न अचे। इहो कंहिं सिस्टम अंदर रखियो आहे अल्लाह रखियो आहे। अहिड़े ई नमूने अदा आवाज़ मथे करे हाणे तोखे बि जो स्कूल जे ॿार वांगुरु पढ़ायूं त काॾे वञूं। तूं त लाउड जाते काॾे जलसनि में हलाईंदो हूंदे इशारे ते सम्झी वञूं। ईअं घणियूं ॻाल्हियूं आहिनि सॼे सॼे वजूद जे अंदर। इहा सभु अल्लाह जी कारीगिरी आहे। हे वण ठाहियईं वणनि जे पननि जा रंग ॾिस गुलनि जा रंग ॾिस उन्हनि जो असर ॾिस उन्हनि जी तासीर ॾिस। हिकिड़ा मिठा त हिकिड़ा चहरा त हिकिड़ा कौड़ा। अल्लाह जी कुदरत। जानवर जानवर हर को हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ अल्लाह जी कुदरत। वरी अॼु ॾिसे थो त घर खे कोई पाले नथो सघे। हेॾी वॾी मखलूक खे पाले थो त अल्लाह थो पाले। ख़बर अथसि त मेंह छा खाईंदी गऊं छा खाईंदी घोड़ा गॾह छा खाईंदा शींहं बगड़ कुता छा खाईंदा बिल्ला छा खाईंदा इंसान छा खाईंदो। जेके साइबरा में रहिया पिया आहिनि जिते रुगो बर्फ़ ई बर्फ़ आहे उते जो माण्हू छा खाईंदो उते जेका लवड़ी आहे उहा छा खाईंदी उतां जो रिछ छा खाईंदो मैदानी इलाइक़नि वारो छा खाईंदो। हर कंहिंखे उते उन जो खाधो पुॼाए थो ॾिए। अल्लाह जी तारीफ़ आहे न बिल्कुलु। इहा कुदरत आहे न मुंहिंजे रब जी मुंहिंजा अदा हक़ीक़त इहा थी। हेॾो वॾो जेको बि हे कारखानो ॾिसे थो पंहिंजे महबूब खे फरमायईं त इहो मां तोखे पैदा न कयां त पैदा ई न कयां। मूंखे ज़रूरत कान हुई त जहान पैदा कयां वण टिण उपायां अरबे मखलूक पैदा कयां। न मुंहिंजा महबूब जे तोखे पैदा न कयां हा त दुनिया पैदा न कयां हा। छो त हिन दुनिया में इन्ही जो सबब तो ॿुधायां त अल्लाह फरमायो ए इंसान मां तोखे इज्जत ॾिनी आहे मां तोखे शरफ ॾिनो आहे। हर मखलूक जे मथां इज्जत तुंहिंजी आहे। सभु तुंहिंजे लाइ हवा तुंहिंजे लाइ पाणी तुंहिंजे लाइ मिट्टी तुंहिंजे लाइ बाह तुंहिंजे लाइ जानवर तुंहिंजे लाइ हर शइ तुंहिंजे लाइ तूं मुंहिंजे लाइ। पोइ
काथे थियासीं रब जा अल्लाह करम कयो नबी मोकिले उन्हनि खे पंहिंजो पैगाम ॾिनई उन्हनि खे पंहिंजा कलाम अता फरमाई ऐं फरमायईं त वञो इन्हनि जो मुंहुं माॾे करायो सजदा कनि त माखे कनि इबादत कनि त महजी कनि ज़िक्र कनि त महजो कनि ईंदा विया सेखारींदा विया पढ़ाईंदा विया मौजज़ा ॾेखारींदा विया पत्थर मां उन्हनि ॾाचूं कढी ॾेखारियूं मुंहिंजा सोहणा उन्हनि जेको आहे दरियाहनि खे हीअं लठ हई त 12 रस्ता थी विया छा छा मौजज़ा नबीअनि ॾेखारिया आहिनि केतिरा मौजज़ा माण्हू ईमान ते आया पर वरी फिरी विया साॻो बुतनि जे आॾो साॻो सिज जे आॾो साॻो बाहि जे आॾो वञी सिर टेकियऊं वञी सजदा कयूं पंहिंजे रब खे विसारे वेठे अल्लाह फरमायो पंहिंजे कलाम पाक में त इंसान वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून तू मुंहिंजे लाइ इहो सबक हे दुनिया यादि न पई करे इंसान यादि न पिया कनि पोइ जॾहिं रब जो महबूब आयो जंहिंखे फरमायईं त तोखे पैदा न कयां ते दुनिया पैदा न कयां कम जी नहीं पर मदीने जो साईं जो आयो त अॻियनि नबीअनि खे रुगो मुल्क ॾिनो हई या पंहिंजी क़ौम ॾिनी हई सॼी दुनिया न ॾिनी हई सॼी दुनिया जा इंसान न ॾिना हई सॼी दुनिया जे इंसाननि जे हिदायत जो बार न रखियो हई पर तुंहिंजे असांजे आका खे फरमायईं त मुंहिंजा महबूब तूं सारी सॼी काइनात जो रसूल आहे जेके बि इंसान आहिनि उन्हनि जो तूं रसूल आहे हाणे सभिनी जो ज़िम्मो तो ते आहे इन्हनि खे तोखे अल्लाह अल्लाह कराइणी आहे ला इलाहा इल्लल्लाह पढ़ाइणो आहे इन्हनि खे मस्जिद ॾे आणणो आहे इन्हनि खे मां रब सां मिलाइणो आहे इहो तुंहिंजो कमु आहे ही जो महबूब आया छा असांजे आका जो कमु आहे छा मुंहिंजे आका जा मौजज़ा आहिनि छा सरकार जूं ॻाल्हियूं आहिनि अॼु दुनिया में जाथे वञ त आज़ान आहे कलमो आहे क़ुरान आहे निमाज़ आहे इहो विछड़ियल इंसान पंहिंजे रब सां मिली वियो आहे सुभान अल्लाह इहो महबूब जे अचण खां पोइ थियो जी हा दा तॾहिं त अल्लाह फरमाइसि त महबूब तोखे पैदा न कयो आहे त दुनिया पैदा ई न कयो अल्लाह खे त ख़बर ई मुंहिंजी पोइ कम जी न रहंदी वॾो शान आहे पोइ फरमायईंसि त वरफ़अना लक ज़िक्रक तुंहिंजी ॻाल्हि खे तुंहिंजे ज़िक्र खे मुंहिंजा महबूब तुंहिंजनि ॻाल्हियुनि खे तुंहिंजे शान खे तुंहिंजे ज़िक्र खे मां तुंहिंजे करे बुलंद करे छॾियो अदा अॼु त मीडिया जो दौर आहे हे रोड आहिनि अबा हे त घोटकी त वेझी आहे मीरपुर पर माण्हू ॾींहं वञनि था असांजे लाड़काणे जा कराची मों थी वरी मोटी था अचनि हे पुछ हिननि कुराड़नि सुराड़नि खां त इहो तसवर बि हुन हाणे त रहंदो बा सीपे को निकितो आहे चढ़ सकर खां त अधु कलाक में घोटकी अञा दुनिया तरक़ी कंदी अॻे त इहो कोन हो न त पोइ हे हिते जो मशहूर वारे साईं जो फैज़ ॾिठुई तॾहिं बि त हुयो न सुभान अल्लाह फकीर मोहम्मद मुराद बि त हुयो न उन जो बाबो बि त हुयो न अदा यादि रख हर कंहिंखे पंहिंजो मुर्शिद प्यारो हूंदो आहे कामिल मुर्शिद फैज़ वारो हूंदो आहे पर हिन ताज वारो मुर्शिद मशहूरनि वारो साईं जेको मुर्शिद आहे इहो उहो मुर्शिद थी वञी कबूलनि खां पुछ इन फ़कीर खे मदीने जे साईं रोज़े मूं फरमायो हो उन खां मुर्शिद घुरियो हुई त मदीने जा साईं मांखे मुर्शिद तूं ॾे सरकार हुकुम फरमायोसि मशहूरनि वारे साईं जे नाले ते इन जो वञी मुरीद थी सुभान अल्लाह साईं जंहिंजे नाले मदीने जो साईं पाण फरमाए त मुंहिंजे फिलाणे सुभान अल्लाह वली सगोरे जो वञी जेको मुंहिंजो प्यारो आहे उन जो मुरीद थी त इहो मुर्शिद आहे या न आहे सुभान अल्लाह मुंहिंजा अदा त पोइ असां ख़ुशि थींदा आहियूं न पंहिंजे मुर्शिद जूं ॻाल्हियूं ॿुधी तॾहिं खां वठी ज़िक्र हलियो आहे ॻाल्हियूं हलियूं न अल्लाह साईं इहा ॻाल्हि तो फरमाए तुंहिंजे असांजे आका खे 1,24,000 नबियनि में त मुंहिंजा महबूब मां तुंहिंजे शान खे तुंहिंजे ज़िक्र खे बुलंद करे छॾियो आहे सुभान अल्लाह इहो फरमाए पोइ वरी जिब्राईल अलैहिस्सलाम मोकिलियईंसि सुभान अल्लाह वञ मुंहिंजे महबूब खां पुछ असां तुंहिंजे ज़िक्र खे कीअं बुलंद कयो आहे सुभान अल्लाह अब हर कंहिंजी दिलि चवंदी आहे न त मुंहिंजे मुर्शिद जा जाॾे काॾे नारा हुजनि इहे असां अहले सुन्नत वल जमायत आहियूं जो मदीने जे साईं जो शान ॻाईंदा आहियूं त मुस्लमान शान ॻाइनि ख़ुशि थींदा आहियूं इहा नेमत असांखे मिलियल आहे बाक़ी न त हिकिड़नि जे आॾो
मदीने जे साईं जी तारीफ़ कर त ॾेंभू पिया पटी नज़र मीलाद कर त बि चवंदा न बिदअत आहे ऐं पंहिंजो सीरत जो जलसो कंदा साॻो जलसो ओड़ो ओड़ा शामियाना ओड़ा लाउड ओड़ियूं कनातूं ओड़ा माण्हू उहे वाइज़ी उहे स्टेज उहे मानियूं उहे जाइज़ बाक़ी मीलाद जो नालो रख त बसि उहो बिदअत दिल जी ॻाल्हि आहे मोहबत जी ॻाल्हि आहे सिक जी ॻाल्हि आहे वन जिब्राइल मुंहिंजे महबूब खां पुछी आहे मां तुंहिंजे ज़िक्र खे कीअं बुलंद कयो आहे जिब्राइल आयो अर्ज़ कयईं रब जा महबूब अल्लाह रब करीम पुछई थो तुंहिंजे ज़िक्र खे मां कीअं बुलंद कयो आहे तुंहिंजे शान खे कीअं बुलंद कयो आहे पाण फरमायूं जिब्राइल अल्लाह पाण ई बहितर ॼाणे अल्लाह पाण ई बहितर ॼाणे कम बि रब थो फरमाए कीअं कयो अथई अब अल्लाह त सभु कुझु करे सघे थो न या नथो करे सघे हाणे इहे वरी न आया थी पंहिंजूं कचहरियूं करण अबा इहे जेके तव्हां छोकिरा पाण में कचहरियूं कयो था न इहे वञो ॿाहिरि वञी ट्रपा ॾियो पोइ तोसां थो ॻाल्हाए वई वेठो हाणे वरी होॾे थो ॾिसे न ॻाल्हाए नंढड़ा हेॾे होॾे हिते वेह तकिर ॿुध न त वरी ॿाहिरि घुम फिर चाकलेट खा बिस्कुट खा शयूं खा हित टाटा न कर हिते मदीने जे साईं जी ॻाल्हि हलंदी हिकिड़ो ॻाल्हि कंदो ॿिया ॿुधंदा सुभान अल्लाह पाक ज़िक्र आहे भलो ज़िक्र आहे जेको ॿुधंदो उनजे अंदर में नूर थींदो मलाइक उन जूं हे घड़ियूं लिखंदा मदीने जे साईं फरमायो त जॾहिं नबियनि जूं वेही ॻाल्हियूं कंदे उहा तुंहिंजूं घड़ियूं ईअं न हूंदियूं त चुप कयूं वेठो आहे हिकिड़ो ॻाल्हि थो करे ॿियो ॿुधे थो अदा ईअं वक़्तु गुज़री वियो फरमाइनि था न पोइ कलाक ॻाल्हियूं कई अधु कलाक कई जेतिरो वक़्तु ॻाल्हियूं कई उहे मलाइक लिखंदा त हे नेकियूं पियो करे इबादत पियो करे अॼु तव्हां इबादत में आहियो सुभान अल्लाह हा अॼु इबादत में आहे हिननि घड़ियुनि ते क़यामत में ख़ुशि थींदे सुभान अल्लाह छो त अॼु त वरी नबियनि जे सरदार जो ज़िक्र आहे सुभान अल्लाह त मां तोखे ॻाल्हि पई कई त अल्लाह फरमायो त कीअं मां तुंहिंजो ज़िक्र बुलंद कयो आहे पाण फरमायो जिब्राइल मालिक पाण ॼाणे थो त कीअं बुलंद कयो अथई त जिब्राइल अर्ज़ कयो त अल्लाह तो फरमाए मुंहिंजे महबूब खे ॿुधाए तुंहिंजो ज़िक्र मां ईअं बुलंद कयो आहे जो जिथे मुंहिंजो ज़िक्र आहे मुंहिंजा महबूब ते तुंहिंजो बि ज़िक्र आहे जिथे मां रब जी ॻाल्हि हलंदी उते तुंहिंजो बि ज़िक्र हलंदो ओ ख़ुदा जा बाना जेकॾहिं अंदर वारा कन खुलनि त तोखे ख़बर पवंदी त वण बि अल्लाह जो ज़िक्र थो करे ज़मीन बि अल्लाह जो ज़िक्र थी करे पन पन अल्लाह जो ज़िक्र थो करे मलाइक अल्लाह जो ज़िक्र था कनि मखलूक रब जो ज़िक्र थी करे पोइ जिथे रब जो ज़िक्र आहे उते मदीने जे साईं जो बि ज़िक्र आहे सुभान अल्लाह कीअं जुदा कंदे आज़ान अल्लाह जे इबादत जो सदा रब जे पासे ॾे सदा नमाज़ पढ़ण जे लाइ सदा अल्लाह खे सजदे करण जे लाइ सदा पर इन आज़ान में बि मदीने जे साईं जो ज़िक्र आहे सुभान अल्लाह तकबीर नमाज जे लाइ बीहण जो सदा इन में भी महबूब जो ज़िक्र आहे आज़ान में ज़िक्र कलमे में ज़िक्र तकबीर में ज़िक्र ओ खुदा जा बना नमाज ख़ास इबादत आहे अल्लाह जी बे पासे ख्याल करणो नाहे पर इन नमाज में जॾहिं पोयों क़ाइदो कंदे उन में दुरूद मदीने जे साईं जो पढ़ंदे मदीने जे साईं जो ज़िक्र सुभान अल्लाह जे महबूब जे ज़िक्र खां परे थींदे त तड़ियो वेंदी सुभान तुंहिंजो ज़िक्र आहे अल्लाह ताला हिन काइनात खे पंहिंजे सोने हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके में काइनात जोड़े पोइ हर वक़्तु अचण वारो वरी हिकिड़ो थींदो आहे ॾिस न कमाल रब करीम जो ॾिस ज़िम्मो अल्लाह पाण ते खयो तुंहिंजे ज़िक्र खे मां बुलंद थो कयां अञा वधीक फरमायई वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरदा ओ मुंहिंजा महबूब ज़मानो असांजे हथ में आहे कुदरत असांजी आहे कलम असांजे हथ में आहे जीअं वणंदो आहे तीअं कंदा आहियूं तोखे अॻ में हिन पंहिंजे कलाम पाक में ख़ुशख़बरी था ॾियूं जीअं अचण वारो वक़्तु ईंदो वेंदो तीअं तुंहिंजो शान बुलंद थींदो वेंदो तुंहिंजो ज़िक्र बुलंद थींदो वेंदो जेका ॿी घड़ी ईंदी उन में अॻी घड़ी
कान हूंदो पर मुंहिंजा मिठा हबीब सॼी दुनिया चवंदी आहे रब राज़ी थिए अल्लाह तोखे फरमाए थो तोखे तुंहिंजो रब एतिरो अता कंदो जो तूं राज़ी थी वेंदे भाग वारा आहियूं न आहियूं हा गुलाम नबी जी ॻाल्हि वांगुरु गुलाम नबी महेसर रहमतुल्लाह ताला अलैह हिकिड़ो मिसरो ठाहियो अथई चई बराबरि ॾोहारी आहियूं कीअं बि आहियूं पर खिलऊं था या मुहम्मद तख़्त तुंहिंजे खे ॾिसी जीअं रहियत पंहिंजे वॾेरे ख़ान ते सरदार ते ख़ुशि थींदी आहे उम्मती पंहिंजे नबी ते ख़ुशि थींदा आहिनि रहियत बादशाह खे ॾिसी ख़ुशि थींदी आहे चए थो मदीने जा साईं तुंहिंजो तख़्त ॾिसी असां उम्मती ख़ुशि था थियूं ऐं इहा ख़ुशख़बरी ॿुध जॾहिं इहा आयत नाज़िल थी अल्लाह वाइदो कयो अल्लाह फरमायो मदीने जे सोणे साईं ख़बर थी छा फरमायो मदीने जे साईं फरमायो त क़यामत जे ॾींहुं हिकिड़ो बि उम्मती दोज़ख में हूंदो त मां चवंदोमांसि त पंहिंजो वाइदो यादि कर जो मूंखे फरमायो ही दुनिया में पंहिंजे कलाम में त तूं राज़ी थी वेंदे मुंहिंजो उम्मती दोज़ख में मां राज़ी न आहे अहिड़ो कंहिंखे महबूब मिलियो आहे अहिड़ो कंहिंखे सहारो मिलियो आहे अहिड़ो को शफ़ाअत कंदड़ कंहिंखे मिलियो आहे अहिड़ो को कंहिंजे भर जलो मिलियो आहे त पोइ तोखे असांखे इहो मिलियो आहे त ईदा कयूं या न कयूं पुट ॼमनि त ख़ुशि थियमि नौकिरी मिले त ख़ुशि थियमि असांजो वॾेरो वज़ीर थिए त ख़ुशि थियमि अरे दुनिया जा ॿिया कम थियनि त ख़ुशि थियूं ख़ुशियूं कर मदीने जे साईं जे आमद ते इनखे सुन्नी ख़ुशी कंदो आहे ईद खां वधीक ईद कंदो आहे इनखे मीलाद जे नाले ते मल्हाईंदो आहे 12 रबीउल अव्वल ते वॾा इंतज़ाम इस्तेमाम कंदो आहे छो त इहो सबक़ मदीने जे साईं अता कयो आहे पाण सूमर ते पंहिंजी विलादत जे शुक्राने में रोज़ो रखियो अथऊं सबक़ ॾिनऊं मुंहिंजा उम्मती तूं बि मुंहिंजे विलादत ते शुक्राना कजांइ हाय हाय ॻाल्हियूं त घणियूं आहिनि मुंहिंजा सोना पर थोरो अदब मुहबत जी हिकिड़ी झलकी थो ॾेखारियां यादि रखी छॾ क़ुरान शरीफ़ जे लिहाज़ खां दीन इस्लाम जे लिहाज़ खां अल्लाह ताला फरमाए छॾियो आहे त जीअं मदीने जे सोणे साईं जे असहाबनि जो ईमान ऐं मर्तबो आहे अहिड़ो मर्तबो कंहिंजो बि न आहे इहो सम्झी छॾ फ़क़ीर महबूब जा असहाबी सरकार खे ईमान जे अख सां ॾिसण वारा ज़ियारत करण वारा इस्लाम ते फौत थियण वारा उन्हनि जूं कुर्बानियूं एॾियूं वॾियूं आहिनि जो तूं न कंदे हे ख़त्म नबूवत जा नारा ॿुधे थो न हिकिड़ो असहाबी सॻिड़ो हिकिड़े कूड़े नबी खे हथ अची वियो हो मुसलिम कज़ाब खे पोइ उहो जॾहिं हथ अची वियुसि पंहिंजे लश्कर सां बीठो हो हिनखे ॿधई हिनखे चयईं त तूं जेकॾहिं इहा शाहिदी ॾी इहो ऐलान करीं इहो चईं त मां बि अलाह जो रसूल आहियां त मां तोखे छॾे ॾियां हाणे दुश्मन जे हथ में आहे सम्झजांइ अकेलो आहे हुनखे चयईं त अलाए छा थो बकवास करे मां ॿुधाई नथो चई मांखे अलाह जो रसूल तूं नथो मञे चई अलाए कहिड़ी बकवास थो करे मां नथो ॿुधां त वरी तो पुछेसि त मदीने जे साईं जो इसम खणी त मुहम्मद रसूलुल्लाह आहे त ॾिसी कईसि त हा हिते ॿुधे सुभान अल्लाह सम्झे थो केॾी बाहि लॻी हूंदसि सभु पंहिंजा शैतान गॾु बीठासि उन्हनि जे आॾो तओ बूथ ते घुमायईंसि तपी बाहि थी वियो तरार हीअं खणी बीठो हो हीअं तरार खणी बीठो होसि मथां मथां सम्झनि ईअं पियो चएसि कुते जहिड़े बूथ करे चईंसि त मां अलाह जो रसूल आहियां मञे थो चई नथो ॿुधां अलाए छा थो चई सुभान अल्लाह मदीने जे साईं जो इसम खणी चई तो अल्लाह जो रसूल आहे चई हा सुभान अल्लाह हिते ॿुधे थो
हा ॿुधां थो पंहिंजे नाल चईसि मां अलाह जो रसूल आहियां नथो ॿुधे चई न अलाए छा थो चए मां नथो ॿुधां सुभान अल्लाह साईं जे नाल चई अलाह जो रसूल आहे चई हा हीअं जो तरार हयईं त हथ हलियो वियो सुभान अल्लाह ओ ख़ुदा जा बांधा हिकिड़ी बाह अलाए घणा टुकुर करे जीअं बूटियूं कप पियूं न ज़रो ज़रो कंदो वञे धक हणी पुछेसि त मां अलाह जो रसूल आहियां चएसि न मदीने जो साईं अलाह जो रसूल चए हा हिकिड़ी बाह वई वरी ॿी बाह टुकड़ा थी वरी टंग टुकड़ा टुकड़ा थियूं इहो सम्झे थो त को ईज़ा हूंदो न हूंदो ज़रा ज़रा थी वियो बाह में उछलायईंसि जेसी ताईं ज़बान हलियसि त मुहम्मद रसूलुल्लाह सुभान अल्लाह इन्हनि जे केर बराबर थींदो अल्लाह ताला फरमायो फ़इन आमनू बिमिस्ल मा आमनतुम बिही फ़क़द इहतदौ जेको मुंहिंजे महबूब जे इन्हनि आशिकनि ग़ुलामनि असहाबनि जहिड़ो ईमान आणींदो उनखे बि हिदायत इन्हनि असहाबनि सॻोरनि खे ॾिस जन सां अल्लाह क़ुरान में वाइदा कया अल्लाह फरमायो तव्हांखे मां जन्नत अता फरमाईंदुसि तव्हांजे मथां का मेरार न सहंदुसि तव्हांखे मुंहिंजे लाइ घरनि मां कढियो वियो तव्हांखे मुंहिंजे लाइ ईज़ा ॾिना विया तव्हांखे मुंहिंजे लाइ क़तल कयो वियो तव्हांजा बचड़ा मारिया विया तव्हांखे ॾाढा ईज़ा आया मां अल्लाह तव्हां ॾांहुं राज़ी आहियां तव्हां मां ॾांहुं राज़ी आहियो हाणे इन्हनि खे था ॾिसूं असहाबी जे अक़ीदे में शिरक हूंदो हाणे ॿुध हुदैबिया जो मैदान आहे 1400 असहाबनि सां मदीने जो सुहिणो साईं उते उमरो शरीफ़ करण था वञनि अञा मको काफ़रनि जे हथ में आहे इन्हनि असहाबनि में हज़रत अबू बकर सिद्दीक़ बि आहे हज़रत उमर फारूक बि आहे हज़रत उस्मान गनी बि आहे हज़रत हैदर करार बि आहे 1400 तक़रीबन असहाब आहिनि उते हिन काफ़रनि हिकिड़ो माण्हू मोकिलियो आहे वॾो ज़हीन आहे वॾो होशियार आहे ॻाल्हाइण जो वॾो क़ाबिल आहे उहो मोकिलियो अथऊं वञ तूं वञी इन्हनि खे ॾिसी आ इन्हनि जा हाल अहवाल लही आहे इन्हनि जा पाणी कछे आहे इन्हनि जा हथियार ॾिसी आहे झेड़ो थी पए त छा थींदो उनखे मोकिलियो अथऊं लफ़्ज़नि जो जादूगर आयो 3 ॾींहं रहियो 3 ॾींहं साहबनि खे ॾिठई उन्हनि जो उथ वेह ॾिठई उन्हनि जो इश्क ॾिठई उन्हनि जी मुहबत ॾिठई उन्हनि जी तयारी ॾिठई जंहिंमहिल मोटी वियो वञी मके वारनि खे चयई ए मके वारो ए कुरैशो मां हे जहान घुमियल शख्स आहियां मां बादशाहनि ॾे वयल आहियां कैसरो किसरा जा दरबार मुंहिंजा ॾिठल आहिनि पर मां बादशाहनि जा दरबार बि ईअं न ॾिठा उन्हनि जा रोब बि ईअं न ॾिठा उन्हनि जी ॻाल्हि बि ईअं न ॾिठी जहिड़ो मंज़र मां मदीने जे साईं जे ग़ुलामनि जो ॾिसी आयो हा ॿुधाए चवनस्ता कहिड़ो ॾिसी आयो आहे चए तो हुदैबिया में असहाबे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिसी मुंहिंजो अकुल हैरान रहिजी वियो आहे मुंहिंजी सलाह अथव इन सां जंग न कयो सुलह कयो चयऊंसि तूं छा ॾिसी आयो आहे चयई मां अजीब अदब ॾिसी आयो आहियां ताज़ीम ॾिसी आयो आहियां एॾी ताज़ीम था कनि पंहिंजे रसूल जी जो कैसरो किसरा जे बादशाह नजाशी जे बादशाह जी बि नाहे हे बादशाह रैयत जो मामलो नाहे हे त इश्क जो दास्तान छाजो इश्क जो इश्क जो सुभान अल्लाह उन्हनि जो इश्क आहे पंहिंजे नबी सां उन्हनि जी मोहबत आहे पंहिंजे नबी सां हे ॿियो मामलो नाहे चए थो मां मोहबत जा मयार बि ॾिठा आशिक महबूब जी रज़ामंदी जे लाइ ऐं पंहिंजी मोहबत जे इज़हार जे लाइ हज़ारे बहाना तलाश कंदो आहे ऐं पर मुंहिंजे अखियुनि अजीब मंज़र ॾिठो आहे मां दंग रहिजी वियो आहियां जो इन्हनि जो नबी यानी मदीने जो साईं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वुज़ू करे रहिया आहिनि ऐं पंहिंजे मुंहुं मुबारक खे नक मुबारक खे उन में सुड़कनि पिया इते मूंखे अजब ॻाल्हि यादि अची वई बीबी
हे त मदीने जे साईं जे मोहब्बत जी ॻाल्हि आहे मां कयां थो। सुभान अॼुकल्ह कोरोना वायरस ॿुधे थो न। हाँ कोरोना वायरस अब नथा ॿुधो छा? जी साईं 80 मुल्क परेशान आहिनि। असां वारा त हे त चट जो पैसा वेठा था खाइनि, पोइ तव्हां साम्हूं जान छॾाइनि था। रही त मरे बचे त बचे, हिननि खे छा? दवाऊं न खुली, भाण न खुली, हर शइ न खुली, अवाम मरे थो। हिननि खे ॻणती कान्हे। हिकिड़ो अख़बारी बयान ॾेई छॾींदा, हिननि खे ॻणती न आहे। ॿियनि मुल्कनि जे बादशाहनि खे पंहिंजे रैयत जी ॻणती आहे। ज़रे ज़रे ते परेशान आहिनि। 80 मुल्क हिन जे लिपेट में, सरहदूं बंदि आहिनि। ॾींहुं राति लखे डॉलर, करोड़े डॉलर ख़र्च करे हिन जी दवा पिया था ॻोल्हनि त असांजा माण्हू बचनि। हाणे अॼु इन शइ खे थोरो ॾिसूं था। इहा बीमारी इतला इहो आहे त चीन मां निकिती। उथी काथऊं ॻोल्हबी आहे न, बा काथऊं थी? चीन मां उथी। चीन जे कंहिं मां उथी? हिकिड़े शहर जे जानवरनि जी बाज़ार आहे। जीअं असां वटि हेॾे कुकड़ियुनि जी बाज़ार, हे छा हूंदा आहिनि, इहे पिड़ियूं, हे हो, ईअं जानवरनि जी बाज़ार आहे। उतऊं निकिती, पर जानवर उन्हनि मां निकिती जेके मदीने जे साईं फरमायो आहे त हराम आहिनि। सुभान अल्लाह ॿियनि मां न निकिती। सुभान अल्लाह। हाणे ॾिस त इस्लाम जी तालीम छा आहे? हाँ इस्लाम जी तालीम छा आहे? फरमायूं त चमड़ो न खाइजांइ, कुतो न खाइजांइ, ॿिलो न खाइजांइ, नांग न खाइजांइ। उहे नांग बि उते खाईंदा आहिनि ऐं सालनि सवनि सालनि खां खाईंदा आहिनि। पर नेठ सच ॻाल्हि मदीने जे साईं जी थी। सुभान अल्लाह। फ़कीर बीमारी निकिती आहे हराम जानवरनि मां, जंहिंजो इस्लाम में मनो आहे। माना इस्लाम जी तालीम सची आहे न? जी साईं हाँ जी साईं सभिनी खे सची लॻे थी? जी जी अञा कुझु हथ नथा खणनि, उन्हनि खे अञा पक न आहे अलाए छा। सुभान अल्लाह। इस्लाम जी तालीम सची आहे। जी साईं कुता ॿिला न खाइजनि, न साईं नांग न खाइजनि। न साईं त मदीने जे साईं आराम कया आहिनि। जी साईं ॾेडर न साईं इहे सभु शयूं न खाइजनि। न साईं हलाल शयूं जी खाइजनि। साईं। हराम शयूं खाइण में नुक़सानु आहे ऐं उहो नुक़सानु पियो आहे। त पोइ इस्लाम जे तालीम में निमाज़ बि आहे या न आहे? जी साईं आहे। भैया छो न पढ़ंदा आहियो? जेसि ताईं नुक़सानु ज़ाहिर थिए हुनजी ॻाल्हि अगरि ॾंडो खाई पोइ सुधरंदव छा? अॻे सुधरी वञो। महबूब जो लफ़्ज़ लफ़्ज़ मोतियुनि खां महांगो आहे। सुभान तुंहिंजो असांजो फ़ाइदो आहे। मदीने जे साईं जो कहिड़ो फ़ाइदो आहे? हे मुछूं रखियूं घुमंदा था वतन। मदीने जे साईं फरमाया त मुछूं कतरा छो रखियूं त वेॾियूं मुछूं? ॾाढी रखो छो नथा रखो? महबूब जे तालीम सां प्यार कर। ख़ुदा जा बाना हिकिड़ो हिकिड़ो लफ़्ज़ मोतियुनि खां महांगो थी। मशहूर वारे साईं फरमायो त इहा साइंस माण्हुनि खे हिकिड़े ॾींहुं कलमो पढ़ाई। हाणे इन खां बचण जे लाइ टे हिकिड़ा उपाव उन्हनि ॾसिया आहिनि। उन्हनि टिनी उपावनि ते गौर कयूं। हाणे तोखे ख़बर आहे त यूरोप जा जेके अक़वाम आहे, क़ौम आहे, इहा वॾी तालीम याफ़्ता एडवांस तरक़ी वारी क़ौम आहे। जहाज़ इन्हनि ठाहिया आहिनि, कारूं इन्हनि ठाहियूं आहिनि, एक्सरे इन्हनि ठाहिया आहिनि, अल्ट्रासाउंड इन्हनि ठाहिया आहिनि, बीमारियुनि जूं दवाऊं इन्हनि ठाहियूं आहिनि। क़ाबिल आहिनि या न आहिनि? आहिनि काफ़र, पर अकुल त ख़ुदा सभु कंहिंखे ॾिनो आहे न। क़ाबिल आहिनि न। हाणे इहे सिहत जे इदारे वारे था चवनि त कोरोना खां बचणो अथव त हर हर हथनि खे धोवो। हर हर सलाह शरीफ़ पढ़ो। हर हर पंहिंजे हथनि खे धोवो। जेको हर हर पंहिंजा हथ धोईंदो उनखे इहो वायरस न चिंबड़ंदो। इहा पहिरीं एडवाइज़री आहे आलमी इदारे सिहत। हाणे इहा अॼु निकिती आहे। इस्लाम जी तालीम खे ॾिस। इस्लाम जी तालीम में आहे त 5 वक़्त निमाज़ फर्ज़ आहे। तोते तोखे मुस्लमान पढ़णी आहे। भले सचल पिताफी ॻोठ जा हुजो, मीरपुर शहर जा हुजो, सरहद शहर जा हुजो, घोटकी शहर जा हुजो, कराची वारा हुजो, मके शरीफ़ वारा हुजो, मदीने शरीफ़ वारा हुजो, केॾा बि अमीर हुजो, ख़ान हुजो, सरदार हुजो, वज़ीर हुजो, ग़रीब हुजो, अमीर हुजो, कुड़मी हुजो, पंध हुजो, घर हुजो, मुसाफ़िर हुजो, मर्द हुजो, औरत हुजो, निमाज़ पढ़णी आहे। हुकुम आहे न सभ खे। अहिड़ा अहिड़ा कम जेके सम्झनि था न असांखे करणा न आहिनि त उन ते ढरी हा था कनि। निमाज़ पढ़णी आहे। हा
हुकुम आहे हर मुस्लमान खे जेको कलमे पढ़े तो उनखे हुकुम आहे उनखे निमाज़ पढ़णी आहे त निमाज़ थींदी तरह जॾहिं वज़ू कंदे न त न थींदई कार खे चाबी हणंदे त स्टार्ट थींदी न जॾहिं स्टार्ट थींदी त हलंदी न वज़ू खां सवाइ निमाज़ न थींदी हाणे वज़ूअ खे ॾिस वज़ू में पहिरीं पहिरीं हथ धोइण मदीने जे साईं सेखारिया घणा भेरा 3 भेरा निमाज़ 5 भेरा फर्ज़ सुबुह जो ॿेपहरी जो टेपहरी जो सांझी जो सोभाणी जो 5 भेरा निमाज़ फर्ज़ आहे सुबुह जो उथण खां वठी राति जो सुम्हण ताईं 5 निमाज़ जा टाइम आहिनि इन्हनि 5 टाइमनि में तोखे हथ धोइणा आहिनि सिहत जो इदारो थो चए वरी वरी हथ धो मुस्लमान खे 1400 साल अॻु में मदीने जे साईं सेखारियो आहे त तूं हथ धो वज़ू कर पर 15 दफ़ा धो 15 दफ़ा 3 भेरा हथ धोई त 15 दफ़ा हाणे मांखे ॾस त इस्लाम सचो आया इस्लाम में जेको आयो सो बच्चो आया लाउड लाइ नथो चवां निच चई हथ ॾींदो कर ओबासी चई हथ ॾींदो कर हथ धोई छॾींदो कर मुंहिंजा उम्मती जंहिं महिल मानी खाइण वेहे त अॻ में हथ धोईंदो कर वरी मानी खाई पूरी करे त बि हथ धोईंदो कर हाणे मांखे ॾस तो वटि त इस्लाम जी तालीम पई आहे अॼु असांजो ग़रीब मुस्लमान उथे त बि हिननि अंग्रेज़नि खे बूथ ते चमाटणे त अंधा तव्हां त हाणे लधो आहे करोड़े डॉलर ख़र्च करे असां हे ग़रीब मुस्लमान 10 दर्जा मैट्रिक बि पढ़ियल आहियूं त बि इहा शइ मांखे ईंदी आहे इस्लाम सचो आहे न हाँ अॻिते 5 वक़्त नमाज़ पढ़ंदव न सच्चा हथ खणनि जेके पढ़ंदा बाबा अॻे उहे पिता बि ऐं ॿहर ऐं लुंड ऐं इहे बरोच आहिनि बाबा उहे चवंदा आहिनि अहिड़ी ॻाल्हि करेसूं जेका करे सघसूं या न जे ॿुधी थी त हिकिड़ो तकरीर पियो करे त जन्नत में बाबा महलात हूंदा सोन जे सिरनि वारा ऐं शरबत हूंदा हे हूंदा वॾियूं जन्नत जूं नेमतूं बयानु कयईं त हिकिड़ो उथी बीठो न चयईं त साईं जन्नत में ॾिठे लॻा होसीं न होसीं चई चरिया बरूच रिढूं चारे चारे दिमाग़ आउट थी विया अथनि जन्नत में कुझु रिढुनि जो गाह हूंदो न हूंदो चई न हूंदो त पोछण कुले तरह की चई त असां ॾा आसरा न कर ईअं त न आहे तो जंहिं महिल चओ हूअं यकदमि हथ था खणनि हिकिड़ो हुयो मां अॻे बि इहा ॻाल्हि कई वरी ॿुधायां थो हिकिड़ी माई खे हिकिड़ो पुटु हो मुड़ुस बि मरी वियो हाणे पुट प्यारा बच्चा प्यारा अमड़ियुनि जो अदब कयो अबे जो अदब कयो इहो अबे अमा जो अदब बख़्त जो दर खोले ॾींदी पोइ चंडो हो छोरो चंडो हो पोइ हिकिड़े ॾींहुं चयईंसि अब्बा काठियूं करे आ मानी पचायां अॼु मुंहिंजी तबियत एॾी ठीकु न आहे मां वञण जहिड़ी न आहियां चए अम्मा हाणे मां वञा इहो कंहिं वण ते चढ़ा काठियूं कयां तिरके पेर किरां टंग टंग भॼी पए ॾुख न थींदी सम्झी वई त भाग खयो अथसि पाण वीचारी काठियूं मेड़े आई न बुखार में वरी चईसि भला बचड़ा हाणे मां अॻे ई ख़ुशि आहियां थकिजी बि पई आहियां काठियूं मेड़े आई हा खूह तां पाणी भरे आ चई अम्मा हाणे मां वरी खूह ते वञा तिरके पेर खूह में किरां पोइ रोईंदीअ न वरी वीचारी पाण भरे आई कुराड़ी ख़ुशि न खणी आई अटो मलियई मानी पचाए चईसि अब्बा मानी तयारा खा चए अम्मा मुंहिंजी मिठी अम्मा मां तुंहिंजो चवण न वठां त दोज़ख में पवां अमड़ जो चवण न वठां निमाज़ जो चओ त डरा था ॿियूं ॻाल्हियूं कर त मुंहिंजा सुहिणा ॿार मदीने जे साईं ते हा तो असां ग़रीबनि जा ॿार इन महबूब खयां रातियुनि जो रोईंदा हा तूं असां न रुना आहियूं मदीने जे साईं जे लाइ मदीने जा साईं रोईंदा हा हदीसन शरीफ़नि में मौजूद थी अल्लाह साईं जिब्राइल खे मोकिलींदो जिब्राइल मुंहिंजे महबूब खां कुझु त छो थो रोए मूंखे ख़बर आहे त छो थो रोए पर वञी दिलासो ॾिएसि पोइ जिब्राइल पुछंदो साईं छो था रोवो रब पुछे थो पोइ फरमाईंदा जिब्राइल मूंखे उम्मत जी ॻणती रब बेपरवाह मुंहिंजी उम्मत कीअं कंदी बेपरवाही सां
ये दिलासा मदीने जे साईं वठी ॾिना न जी साईं मुंहिंजा सुहिणा उहो ॻाल्हि पियो करे उहो सफ़ीर ॻाल्हि पियो करे होशियार ज़हीन ॻाल्हि पियो करे मदीने जे सोणे साईं जे असाबनि जो मंज़र पियो बयान करे चए पियो जंहिं महिल पंहिंजे मुंहुं मुबारक मां गुरड़ी थो करे या पंहिंजो नक मुबारक थो सुणके या पंहिंजे मुंहुं मुबारक मां थुक मुबारक कढी पाणी कढी हेठि ज़मीन ते थो उछलाए त उहो ज़मीन ते किरण नथा ॾियनि अॻ में समें तरियूं उभियूं थी थियूं वञनि थोरो पंहिंजे दिलि खां पुछ थोरो पंहिंजे दिलि खां पुछ ये जेके असहाबा के गरीब नौकर रहा इन्हनि में अमीर बि हा ऐं सहाबा किराम हा इन्हनि जहिड़ो मुड़ुस कोन्हे पर तूं पंहिंजे दिलि ते हथ रख त को नक सुणके त हथ ईअं कंदे खणी पुट हुजई सभिनी जा हथ हीअं थी वञनि तरियूं हीअं थी वञनि त इहो पाणी मुबारक नक मुबारक जो या मुंहुं मुबारक जो हेठि न किरे असांजे हथ ते थिए हल इहो बि थींदो आहे प्यारनि जो खणी काॾे पासे ते रखबो चए थो न हज़ारे तरियूं ई उभियूं थी पियूं वञनि पर जंहिंखे बि उहो पाणी हथ पियो लॻे उहो ज़मीन ते किरण न पियो ॾिए ज़मीन ते न पियो उछलाए उहो छा पियो करे चए उहो पंहिंजे पेशानीअ चेहरे खे मखे पियो उहो पंहिंजे चेहरे ऐं पेशानी खे मखे पियो पर जेकॾहिं कंहिंखे हथ न पियो अचे उहो पंहिंजो हथ खणी उन्हनि जे आले तरनि ते हणे पियो उन्हनि जे चेहरे ते हणी वरी पंहिंजे मुंहं खे मखे पियो इहा ॻाल्हि ॿुधी छॾिबो मुंहिंजा सुहिणा हे को शीरीन फरहाद जो किसो लैला मजनू जो किसो नाहे मदीने जे सोणे साईं जे गुलामनि आशिकनि सादिकनि मुवहिदनि जो हाल आहे हे हिन हुन जी ॻाल्हि नाहे सहाबा जे इश्क़ ऐं मुहबत ऐं ताज़ीम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कमाल जो बयान आहे हे उन्हनि वहशी बदूअनि जो दास्तान आहे जेके पंहिंजूं नियाणियूं हीअं कुही जेरे पूरे छॾींदा हुआ एॾा संग दिल हा पंहिंजे नसब ते फ़ख़ुर कंदा हुआ कंहिंखे पाण जहिड़ो न सम्झंदा हुआ पर उहे जेके हिन महबूब जा लुआब मुबारक दहन मुबारक जो पाणी खणी चेहरे खे पिया मलनि इहे जाहिल न आहिनि जो चइजे ज़ईफ़ुल एतिक़ाद हिन अदा हे पेरें था पवनि हे हथ था चुमनि हे ज़ईफ़ुल एतिक़ाद आहिनि हे शिरक था कनि हे उहे जाहिल न आहिनि हे झंगली न आहिनि हे वहम परस्त न आहिनि हे बिदअती न आहिनि हे मलंग न आहिनि हे मवाला न आहिनि हे उहे माण्हू हा जन जे अक़ीदे खे अर्श बि सलाम पियो करे हे ॿिया माण्हू न हा अॼु आलम इस्लाम खे जन जे इस्लाम ते फ़ख़ुर आहे जन जे दीन ते फ़ख़ुर आहे जन जे ॻाल्हि ते फ़ख़ुर आहे उन्हनि जी ॻाल्हि आहे हे हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी ॻाल्हि आहे हज़रत उमर फारूक जी ॻाल्हि आहे हज़रत उस्मान गनी जी ॻाल्हि आहे मौला हैदर करार जी ॻाल्हि आहे इन्हनि अज़ीम सहाबा किराम जी ॻाल्हि आहे उन्हनि जे ईमान जी ॻाल्हि आहे ऐं उन्हनि जे मदीने जे साईं सां मुहबत अदब जी ॻाल्हि आहे मुंहिंजा अदा इहो तोखे मां बयान हिन करे कयो त असां अहले सुन्नत वल जमायत वारा अवल इहा कोशिश कंदा आहियूं त हिकु मुस्लमान उम्मती महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़ल्ब में इहा मोहबत जो ज़रड़ो अचे इन्ही अदब जो ज़रड़ो अचे को मीलाद बि तॾहिं वणंदी महबूब जूं ॻाल्हियूं बि तॾहिं वणंदई अॼु मेराज शरीफ़ जो जलसो आहे जेको असांजे हिननि पिताफी फ़कीरनि कयो आहे मेराज उहो अज़ीम शान मोजज़ो जेको अल्लाह ताला तुंहिंजे असांजे महबूब खे अता फरमायो अॻ में कंहिंखे बि न ॾिनई मोजज़ा मेराज करायई
कंहिंखे ज़मीन ते कंहिंखे आसमान ते पर जॾहिं तुंहिंजे असांजे आका जेके मूं मेराज करायई त 7 ई आसमान हेठि महबूब मथे सुभान अल्लाह सिदरतुल मुंतहा हेठ महबूब मथे जिब्राइल हेठ महबूब मथे अर्श अजीम हेठ महबूब मथे न जाथे तरफ न जाथे गाल न जाथे माजी न जाथे मुस्तकबिल न जाथे हाल ला हद ला मका एक अल्लाह जी ज़ात तबियो मदीने जो साईं सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मेराज ये थी तो आदे सुभान अल्लाह मेराज हजरत आदम अलैहिस्सलाम के भी रब मेराज करायो हजरत इदरीस अलैहिस्सलाम के भी रब मेराज करायो हजरत इदरीस अलैहिस्सलाम जी अल्लाह तारीफ कई कुरान में रब फरमायो मजा महबूब इन्हीं के याद कर किताब में न जे किसे के याद कर वो सच्चो नबी हो ऐं असां उन जो मर्तबो बुलंद कयो हो हाणे अल्लाह जंहिंजो मर्तबो बुलंद करे ऐं पाण फरमाए ऐं सचो सॼे जो शान वारो आया न इहा कहिड़े नबी जी ॻाल्हि आहे भला ॿियो बि को इंतज़ार अथव छा इंतज़ार त माखे पोइ टे कम माखे आहे तकड़ माखे आहे विसरी ॻाल्हि वरी हिन सख़्त कोन थी वञे बाबा हज़रत इदरीस अलैहिस्सलाम नबी उन जी ॻाल्हि था कयूं अल्लाह उन जी तारीफ़ थो करे उन्हीं वटि सिज वारो मलाइको ज़ियारत करण आयो जीअं तव्हां असां ज़ियारत करण वेंदा आहियूं अल्लाह वारनि जी ज़ियारत करण वेंदा आहियूं ॿुधंदा आहियूं त फिलाणी जाइ ते फिलाणो भली रहंदो आहे या फिलाणी जाइ ते फिलाणो अल्लाह वारो आयो आहे वेंदा आहियूं वञी ज़ियारत करे ईंदा आहियूं अल्लाह जो प्यारो आहे ॾिसी अचां ज़ियारत करे अचां फ़ाइदो पवंदो सुभान अल्लाह कंदा आहियूं न हा या मलाइकनि जी सुनत थी वेंदो कर जेके चवनि छो थो वञे इनखे जो तोखे ख़बर ई कान्हे सुभान अल्लाह तव्हां वञो पंहिंजनि शहीदनि खे चओ त शहीद बि आहिनि जहिड़ा बि आहिनि बाक़ी असांजा नबी जेके वली आहिनि उहे ईअं सिज जो मलाइक 360 मलाइक उन्हनि जी सिज ते ड्यूटी आहे उन्हनि मां हिकिड़े मलाइक अल्लाह खां दुआ घुरी अर्ज़ु घुरियो मुंहिंजा मौला हे तुंहिंजो नबी इदरीस अलैहिस्सलाम वॾी तुंहिंजी इबादत कंदो आहे तोसां मुहबत अथसि मूंखे मोकल ॾे मां ज़ियारत करे अचां अल्लाह ताला उनखे मोकल ॾिनी उहो आयो अची अर्ज़ु कयईं साईं मां तुंहिंजी ज़ियारत लाइ आयो आहियां काथऊं आयो आहियां सिज खां आयो आहियां सिज जो मलाइक आहियां सिज ते ड्यूटी आहे नबी जेको आहे दुआ घुरी अल्लाह खे अर्ज़ु कयईं मुंहिंजा मौला मूंखे मोकल ॾे त मां बि सिज खे ॾिसी अचां सुभान अल्लाह हाणे सिज ॾे वेंदो हाँ हिकिड़े सिक मोहबत मां वञी चुमी ॾिनी छाखे अलम खे उनखे पट वेढ़ियल आहे पट ॾींहुं गरम हो चुमी ॾियण सां चप जो सड़स ॾिसी चई त असां त तुंहिंजे लाइ मरूं था ठरूं था तोखे ॾिसी तूं त सही मरे थो अलम सिज ते केरु वेंदो खणा नबी तो फरमाए मां सिज ते वेंदुसि अल्लाह खे अर्ज़ थो करे छो त ख़बर हुअसि त जे मां सिज ते वेंदुसि त अल्लाह सिज मुंहिंजे लाइ बेश्त करे छॾी सुभान अल्लाह पर वञा बि अहिड़े टाइम ते जॾहिं सिज पइजे पूरे आबताब सां हुजे अल्लाह ताला फरमायो तुंहिंजी दुआ क़बूल आहे वञी घुमी आ पाण आया सॼो सिज घुमियो अञा साइंस वारा सिज ते न पहुता आहिनि हज़रत इदरीस अलैहिस्सलाम अॻे घुमी आयो आहे सुभान अल्लाह वरी अर्ज़ु कई मुंहिंजा मौला हाणे मां सिज त ॾिसी आयो हां पर हाणे मुंहिंजो हिकिड़ो ॿियो बि अर्ज़ु आहे मूंखे मौत जो ज़ाइको चखराए त मां अञा तुंहिंजी इबादत घणी कयां सुभान अल्लाह अबा मौत ॾुखी शइ आहे मोमिन जे लाइ सवली शइ आहे 5 वक़्त निमाज़ पढ़ंदे फर्ज़ निमाज़ खां पोइ आयतल कुर्सी पढ़ंदे मदीने जे साईं फरमायो त सकरात ॾाढी ॾुखी आहे कांडे रन जी डिंगरी
हेठों विझी वात ॾऊं कंहिंखे कढ उहा जेका आहे अञा तकलीफ़ घटि आहे सकरात हिन खां बि ॾुखी आहे ईंदी हर कंहिंखे पोइ फरमायूं त जेको फर्ज़ निमाज़ खां पोइ आयतल कुर्सी पढ़ंदो उनजे लाइ ईअं थींदी ॼण सुईअ मां सॻो निकिरी आहे हाणे निमाज़ बि पढ़े आयतल कुर्सी बि पढ़े त सवली थिए न मां मौत जो ज़ाइको चखां माना मुंहिंजो रूह मलाइको कढे वरी मां में विझे मां इहो ज़ाइको ॾिसां त अञा तुंहिंजी इबादत घणी कयां अलाह ताला फरमायो इज़राइल मुंहिंजे नबी जो रूह मुबारक कढी वरी मोटाए विझे छो त अञा उहो टाइम न आयो आहे साईं आयो साईं जो रूह कढी वरी साईं में विधई मौत जो ज़ाइको बि चखियऊं पोइ रब करीम फरमायोसि त मुंहिंजा नबी अञा बि का अथई तमन्ना त तुंहिंजी पूरी कयूं अर्ज़ु कयईं त मुंहिंजा मौला हाणे मूंखे या दोज़ख ॾेखार जंहिंखां गुनहगारनि खे ड्रेजारियो थी सज़ा जी जाइ आहे त मां दोज़ख ॾिसां त दोज़ख खां ॾिसी अञा तुंहिंजी इबादत घणी कयां त मुंहिंजो रब इन मुसीबत खां मूंखे बचाए साईं दोज़ख ॾे वठी विया सभई दोज़ख जा सैर करे ॾिसी तकलीफ़ूं मोटी आयो पोइ अलाह ताला फरमाइसि त नबी ॾिसी आई हा भला अञा बि का मर्ज़ी अथी तमन्ना अथी जे हाणे जन्नत बि त ॾेखार न मालिक हेड़ा जो इनाम ॾींदे त मां इहे इनाम ॾिसां त अञा इबादत घणी कयां अलाह साईं फरमायो मुंहिंजे ॿारनि खे वठी वञो जन्नत अबा जन्नत हे हिते घोटकी में के वॾा बंगला आहिनि वॾनि माण्हुनि जा बंगला हूंदा न तव्हां ग़रीब असां ग़रीब जॾहिं हूं त लॻंदा आहियूं उन्हनि जूं गाॾियूं ॾिसंदा आहियूं उन्हनि जा बंगला ॾिसंदा आहियूं भले ज़बान सां चऊं दिलि में त चवंदा आहियूं अहिड़ो जेकर मूंखे बि हुजे हा जे वस पुॼे त कब्ज़ो करे वेहूं त उथूं सही न यादि करे हे बंगला आहिनि अञा वॾनि अमीरनि जा बंगला अञा ज़ोर आहिनि त पोइ बेश्त जा बंगला छा हूंदा बेश्त जा बाग छा हूंदा जन्नत जूं नेमतूं छा हूंदियूं हीअं घुमी अंदरि मलाइक अर्ज़ु कयोसि क़िबला साईं हाणे हलो चई बाबा मां कोन हलां अची मलाइक फाता त नबी सां ज़ोर न पियो हले साईं हे छा था कयो तव्हां त रब खां मोकल वठी आयो त मां रुगो जन्नत जो सैर करे मोटंदुसि चई बाबा मुंहिंजो सुवाल आहे कहिड़ो चयईं त अल्लाह फरमायो आहे त कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत हर जहिड़ो माण्हू साह वारो माण्हू नफ्स मौत जो प्यालो ज़रूर पीए चईं हा चई मां पीतो मौत जो ज़ाइक़ो चखियुमि चई हा मलाइकनि चयो हा साईं ॾिठूं त गॾियो पियो हुते वरी चई त ख़ुदा फरमायो आहे उन खां पोइ त व इम मिनकुम इल्ला वारिदुहा इहा जेका पुल सिरात आहे दोज़ख जे मथां इहा हर कंहिंखे टपणी आहे पुल सिरात जी ताक़त खपई त निमाज़ 5 ई वक़्त पढ़ंदो जेको निमाज़ 5 ई वक़्त पढ़ंदो उन में पावर पैदा थींदी उहो पुल सिरात ते रोशनी में ईअं वेंदो जो चवंदे त बाबा हे त को कार ते चढ़ियो थो वञे मां पुल सिरात ते टपियुमि मलाइक जो हा साईं इहा बि ॻाल्हि पूरी थी पोइ अल्लाह फरमायो आहे त वमा हुम मिनहा बिमुखरजीन जंहिंखे बि जन्नत ॾींदुसि उनखे वरी ॿाहिरि न कढंदुसि हे अल्लाह जो इनाम आहे तुंहिंजो असांजो न आहे जो कावड़ चऊं त हल मुंहिंजो बंगलो छॾ मां ॾिनो मां न नौकरी मां ॾिनी मां हे मां ॾिनी मां मूंखे वोट ॾींदे तॾहिं कम कया मां हाणे फिरियो आहे मां कोन ॾींदोमांइ न अलाह साईं फरमाए थो असां ॾींदा आहियूं त वरी फुरींदा न आहियूं मान निकराम मां 3 कम पूरा कया मलाइक मजबूर थी पिया हाणे उन्हनि खे फरमाइनि था मां जन्नत में दाख़िल थी वियो आहियां निकिरी नथो सघां मलाइकनि अर्ज़ु कयो ए अल्लाह जा नबी ख़ुदा जो कानून आहे जेसी ताईं जन्नत में उनजो महबूब नबी न वेंदो कोई न वेंदो मदीने जे सोणे साईं फरमायो त क़यामत जे ॾींहुं पहिरीं जन्नत में मां वेंदुसि ऐं जेके बि उम्मतूं हिन नबी मां खां पोइ वेंदा ऐं जेके बि उम्मतूं हिन नबियनि जूं अॻ में महजी उम्मत वेंदी ॿियनि जूं उम्मतूं पोइ वेंदियूं
उन्हनि अर्ज़ कयो अल्लाह जा नबी जन्नत में ईअं रही नथो सघिजे जेसि ताईं मदीने जो सुहिणो साईं रब जो महबूब नबी अचे चयईं उन्हनि खे नबी जवाब ॾिनो भला पोइ हूरूं छो वेठियूं आहिनि ग़िलमान छो वेठा आहिनि बेश्त में मलाइक छो वेठा आहिनि इहे छो अॻ में अंदरि आहिनि चई साईं इहे अंदरि ख़िदमत था कनि ऐं मदीने जे साईं जे ग़ुलाम जी हैसियत में हिते आहिनि खादिम जी हैसियत में हिते आहिनि चयईं मुंहिंजे रब खे अर्ज़ु कयो मां भी तुझे महबूब जो खादिम थी रहंदुसि बेश्त में उन कंदुसि सुभान अल्लाह नबी न निकितो न हा उमत विसरी वई साईं खां उमत हेठी न त जेतिरो वक़्तु साईं हेठि अचे हा त कंहिं उमती जी हिदायत थिए हा ही थिए हा हाणे तूं असां पंहिंजे आका खे ॾिसूं हीअं जो हलिया आराम में हा निंड में हा सुकून आ हज़रत उम्मे हानी जो घर आ सोमहणी जो टाइम आ अधरात थी वई आ मुंहिंजा सोना रात जो सैरा सुभान अल्लज़ी असरा पाक ज़ात आ रब जी नुक्स खां पाक मोहताजी खां पाक जंहिं पंहिंजे ख़ासि बाने खे सैर करायो रात जो छा करायो सैर रात जो भला अला साईं महबूब खे सैर कराया त ॾींहं जो कराया रात जो कहिड़ा सैर हाँ सैर ॾींहं जा थियनि हा न लेकिन था पिया हा ॼाणे त रब थो पर इन में बि हिकमत आ ॾींहं जो थिए हा हर को फ़ोराक ॾिसे हा मलाइकनि साईं खे वेंदो ॾिसे हा हर कोई मञे हा पर रात जे सैर इन करे हो रब फरमायो इहा हिकमत ही त मां ॾिसां त सिद्दीक़ केरा संदीक़ केरा मुंहिंजे महबूब सां मोहब्बत वारो केरु आहे अरे साड़ वारो केरु आहे मुंहिंजे महबूब जी ॻाल्हि ते ईमान रखण वारो केरु आहे ईमान रखी अखियुनि ते रखण वारो मञण वारो केरु आहे ऐं मुंहिंजे महबूब जी ॻाल्हि खे पुठी ॾियण वारो केरु आहे सुता पिया जिब्राईल आयो हाणे मलाक जो टपी आयो भले दर दरा बंदि हुजनि इज़राइल ईंदो आहे त कंहिंखां पुछंदो आहे भले किथे बि हुजे जानो कानून भितियुनि में हलिया वेंदा आयो ॾिसे त साईं आराम में या त ख़बर आहे रब जो महबूब आहे सुभान अल्लाह बीह रहियो अर्ज़ कई मालिक तुंहिंजो महबूब आराम में आहे अलाह साईं फरमायो त हे काफ़ूरी अखियूं हे लब ॾिना ई इन टाइम जे लाइ मां हाणे इहे कदमनि मुबारकनि खे लॻाए जाॻा आहे न सुभान अल्लाह नज़र सां सुठी त साईं उथो अलाह साईं सदाई थो अदब कजो चप अखियूं कदमनि खे हणंदा सुभान पंहिंजूं अखियूं पंहिंजूं चप जंहिंजा कदम जिब्राईल चुमी सुभान जिब्राईल चुमी इन महबूब जो अदब काथे हूंदो सुभान अल्लाह केॾो हूंदो केॾो वॾो हूंदो हीअं जो रखियईं त थदकार ते महबूब नेण मुबारक खोलिया ॾिसो त जिब्राईल त पेर बि ॾिठो चुमी जिब्राईल ॾे ख़बर चए सुहिणा अॼु जेका तोखे अज़मत मिलणी आहे जेको तोखे शान मिलणो आहे कंहिंखे न मिलियो छो अॼु मुंहिंजे रब मूंखे फरमायो जिब्राईल हेॾे आ दोज़ख जा दर बंदि कराए जन्नत जा दर खोलाए ज़मीन आसमान जा रस्ता सीगार कराए सभिनी मलाइकनि खे वञी चओ अॼु पंहिंजी ड्यूटी छॾे ॾियनि अॼु कतारूं करे बीहनि अॼु सिफ़ूं करे बीहनि अॼु मां रब जो हम्द न पढ़नि मुंहिंजी तस्बीह न पढ़नि तहलील न कनि अॼु मुंहिंजे महबूब ते वेही दुरूद पढ़नि सुभान अल्लाह कबरनि में जेके अज़ाब था हलनि उन्हनि कबरनि जे अज़ाब खे बंदि कयो वञे हे मोड़ खण हे हार खण हे वॻा खण हे पाणी खण हे बुराक बेशतमऊ खण 70,000 मलाइक तोसां 70,000 मलाइक मीकाईल अलैहिस्सलाम सां इहा सॼी जंज वठी वञो मुंहिंजे महबूब खे घोट बणाए खणी अचो सुभान अल्लाह या रसूल अल्लाह बेज मशर नवारा मुंहिंजा सुहिणा पोइ आयो आहे अर्ज़ थो करे पोइ इहे तयारियूं थियूं थियनि सरकार जे सीने मुबारक जो ऑपरेशन था कनि ऑपरेशन हे त हाणे सिखिया आहिनि मदीने जे सोने साईं जे अचण सां साइंस शुरू थी वई आहे दिल मुबारक कल्ब मुबारक
बाहर था कढनि महबूब ने फरमायो ॿिया निंड कंदा आहिनि क़ल्ब गाफ़िल थींदो आहे मां निंड कंदो आहियां त बि मुंहिंजो क़ल्ब जाॻंदो आहे सुभान अल्लाह महबूब जो क़ल्ब त बि जाॻे सुभान उनखे उन पाणीअ सां जेको ओॾहूं आंदो वियो हो क़ल्ब मुबारक खे धोई अंदरि रखी वेस वॻा कराए आयो आहे बोराक उकाए आयो आहे बोराक जो किस्सो बि अजीब आहे 40,000 बोराक बेश्त में चरनि पिया खाइनि पिया घुमनि पिया अला जूई भली हूंदी आहे त जानवर ॾंडा हूंदा मेहूं खीर घणो ॾींदियूं आहिनि गऊं खीर घणी ॾींदी आहे रिढ बकरी खीर घणी ॾींदी आहे माना जाते जूई भली त जानवर ख़ुशि जेके बेश्त में हुजनि उहे केॾा ख़ुशि हूंदा सुभान अल्लाह हीअं जो बाबा टपा पिया ॾियनि बेश्त में न को गणती न को ॻाल्हाइणो जिब्राइल सलाम जो आयो सुहिणा बुराक 40,000 ॾिठई सुभान अल्लाह सभु टपा पिया ॾियनि हिकिड़ो वरी रोए पियो कंदड़ो हेठि जिब्राइल सलाम हैरान थी पुछो तोखे कहिड़ी ॻणती वरायो आहे बेश्त में ॻणती कान्हे चई मां ॿुधो आहे सरकार जो इसम खई थो रब जो महबूब आहे उन जे लाइ बुराक वेंदो इहा ॻाल्हि हिते हुली आहे हे सभु ख़ुशियूं था कनि इहे सुहिणा आहिनि ख़ुशियूं था कनि मूंखे ॾाढी इन महबूब सां मोहबत आहे रब जे महबूब सां मूंखे मोहबत आहे पर मूंखे केरु वठी मां हिननि जहिड़ो शायदि न आहियां इन इश्क में रोवां थो अलाह साईं फरमायो जेको मुंहिंजे महबूब सां इश्क मोहबत थो करे इन खे वठी वञो सुभान अल्लाह सुहिणा मदीने जे साईं सां मोहबत कर सुभान महबूबन फरमायो आहे त जंहिंसां मोहबत हूंदई उन सां गॾु हूंदई क़यामत सुभान अल्लाह आमीन ओ इन खे वठी आया उतां वठी टपा ॾींदो पियो जे ख़ुशी ओ जंहिं महिल उते पहुतो उते बि भला ख़ुशी में बीहण अचे न साईं सुभान कंहिं महिल हीअं थिए कंहिं महिल हीअं थिए कंहिं महिल हीअं थिए कंहिं महिल हीअं थिए सींगार करे जॾहिं जिब्राइल वठी आयो सरकार खे मलाइक हीअं बीठा आहिनि छा त इहा बि घड़ी हूंदी सुभान अल्लाह इहो बि को मंज़र हूंदो सुभान त जिब्राइल जो ॾिठो त चुप नथो करे त छंड पटे बुराक अदब कर सरकार जी आहिनि तूं अञा जेको आहे सो महबूबन जो बुराक खे ॾिठो त रोइण बीठा जिब्राइल अर्ज़ कयो अल्लाह जा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे रोइण जो टाइम त न आहे ख़ुशी जो टाइम कंहिं नबी खे हे सादत न मिली आहे जहिड़ी अव्हां खे मिली रही आहे पाण फरमायो जिब्राइल मां इन करे थो रोवां त मां त हिन सुवारी ते जेका रब मोकिली आहे चढ़ी मथे वेंदुसि मुंहिंजी उम्मत पुरसरात कीअं टपंदी 90,000 साल पंधा मुंहिंजी उम्मत कीअं टपंदी मां पंहिंजी उम्मत जे लाइ थो रोवां सुभान अल्लाह पीउ पुट जे लाइ न रोए एॾो इहे त उन ॾींहुं त पुटनि खे धिका ॾींदा मां धिका ॾींदी यौम यफ़िरुल मरउ मिन अखी भॼ 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 मूंखे पंहिंजे सिर जी आहे पर मदीने जो साईं हिते बि रोए हेॾो वॾो शाम थो मिले उन ॾींहुं बि रोए सुभान ख़ुदा जा बाना जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो नबी नफ़्सी नफ़्सी कंदा उन ॾींहुं बि इहो महबूब उम्मती उम्मती कंदा छा थो सम्झे फ़क़ीर अल्लाह ताला फरमायो जिब्राइल मुंहिंजे महबूब खे ॿुधाए मुंहिंजी ख़ुशख़बरी ॿुधाए त मां क़यामत जे ॾींहुं तूं रोअण बंदि कर तुंहिंजी उम्मत खे बि सुवारियूं ॾींदुमि पर तोसां निस्बत हुजेनि तोसां मोहबत सो हुजेनि बाक़ी तोसां मोहबत नथसि त मां कोन इहे शयूं ॾींदोमांसि हज़रत मूसा अलैहि सलाम अर्ज़ कयो मुंहिंजा मौला पैदा बि पाण कई असांखे पैदा बि पाण कई पंहिंजी मखलूक बि पैदा पाण कयई हाणे वीचारा ऐब गुनाह करे वेंदा उन्हनि खे तूं दोज़ख में कीअं साड़ींदे पैदा बि पाण कया थी जेके पंहिंजा बच्चा हूंदा आहिनि उहे ई ॾाढा प्यारा आहिनि मालिक तूं हिननि खे दोज़ख में साड़ींदे अल्लाह फरमायो नबी तुंहिंजो सुवाल बेअदबी ते नाहे पुछण जे लाइ आहे तोखे सम्झाईंदासीं पर हिन फिलाणे टुकड़े में वञी कणक पोख आया रब जो हुकुम हर ॾिनऊं वरी कणक छटियऊं वरी इहो 2 महीना 3 महीना 4 महीना जेको टाइम थींदो आहे पए पाणी ॾिनऊं पए संभाल कयूं त रब फरमायो आहे झाड़ बि उॾारिन
जानवर भी तड़न बाबा रब फरमायो आ ये 3-4 महीना खिदमतूं करे करे कणक वडी थी हुकुम थियो या कणक खणी आ कणक वया अल्लाह पारो कयूं कणक गड करे गाह करे ऐं कणक खणी आया जेके भी थुबा हा उन्हनि खे बाह ॾेई आया मता रब फरमाए त हाणे ॿीहर बि जेको आहे कणक कर अल्लाह ताला फरमायो मुंहिंजा नबी मां तोखे हुकुम कयो हो कणक पोख कणक त खणी आए कणक में थुबा बि हा मां पैदा कया उहे छो न कयई अर्ज़ कई मुंहिंजा मौला उहे कंहिं कम जा न आहिनि उन्ही करे साड़े आयो हा रब फरमायो ए नबी तव्हांजो एतिरो अकुल आहे जेका तव्हांजे कम जी शइ आहे खणी आया आहियो तव्हांजे कम जी शइ न आहे साड़े आया आहियो त पोइ मां रब बि ईअं कंदो आहियां जेके मुंहिंजा थींदा मुंहिंजे महबूब जा थींदा उहे खणी बेश्त में रखंदुमि जेके मुंहिंजे महबूब जा न थींदा दोज़ख में सारे खाक कंदुमि सुभान अल्लाह सुभान अल्लाह बिरादरान इस्लाम ॻाल्हियूं त तमामु वॾियूं आहिनि मेराज शरीफ़ तमामु वॾो आहे मेराज शरीफ़ जो बयानु वॾो आहे पोइ इहो सफ़र हलियो आहे महबूब खे दिलासा मिलिया आहिनि ऐं मेराज जी रफ़्तार जेका ही बुराक जी स्पीड जेका ही सा का 100-200 न हुई 300-400-500-1000 मैल न हुई जेका को ड्राइवर हलाए नथो सघे उनजी एॾी रफ़्तार रही हिकु नज़र वरी आसमान ते नज़र त उन महिल सेकंड में वरी उते हाणे इन खे हलाए त मदीने जो साईं हाणे महबूब असुल नूर आहे तॾहिं त हिनखे हलाए पियो न माण्हू काॾो हलाए रुगो बशरियत हुजे हा त काॾो हले महबूब जी असुलियत नूर आहे ज़ाहिरी बशरियत बि आला आहे पोइ इहे रस्ते में ॾिठूं त हज़रत मूसा अलैहिस्सलाम क़ब्र में बि नमाज़ कंहिं ॾिठो मदीने जे साईं काथरूं ॾिठई को साईं हेठि पियो वञे जा बोरा कलाक काथे पियो उॾरे उतऊं ॾिठूं क़ब्र मुबारक जे अंदर ॾिठूं एॾो परे खां ॾिठूं ऐं हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे नमाज़ पढ़ंदे ॾिठूं त जेको नबी जेको आका बोराक ते सवार आहे हुनजी एॾी रफ़्तार आहे उनजे बावजूद क़ब्र मुबारक जे अंदर नबी खे नमाज़ पढ़ंदे ॾिसे थो उहो मदीने शरीफ़ में तो असांखे छो थो ॾिसे सुभान अल्लाह उनजे लाइ इहो चवण त भित जे परे नथो ॾिसे या बेवकूफ़ा बि न आहे त ॿी छा आहे बहरहाल मेराज शरीफ़ जो वॾो बयानु आहे मेराज शरीफ़ जे थियण जो हिकमतूं बि वॾियूं आहिनि मुंहिंजा सुहिणा बसि ॻाल्हि इहा आहे त अलाह ताला शरत तोखे असांखे मदीने जे साईं जी मोहबत नसीब आमीन अलाह ताला चवण ॿुधण खे क़बूल फरमाए आमीन वरी कुझु ॿियो बि इंतज़ार आहे उन ई वेंदासीं अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मद व बारिक वसल्लिम तस्लीमा मुंहिंजा मालिक साईं अॼु असां ही जेके गॾु थिया आहियूं असुल कम त तुंहिंजो आहे तूं महिरबानी कई तॾहिं आयासीं न त हितां रोड खां ई ख़्यालु फिरी वञे हा त वञी होटल ते वेही रहो पुछा में अची वञूं हा अॼु असांजी महफ़िल क़बूल कर असांजी मजलिस क़बूल कर असांजो वेहण क़बूल कर असांजे दिलि खे मदीने शरीफ़ ॾे मोह कराए मदीने जे साईं जे मोहब्बत सां आबाद करणु फरमाए हे जो की मजलिस फ़क़ीर अल्लाह वसायो पिताफ़ी फ़क़ीर राहिब अली गबोल फ़क़ीर मोहम्मद हनीफ़ पिताफ़ी फ़क़ीर सिफ़त अली गबोल फ़क़ीर गौस बख्श पिताफ़ी वारनि हे अॼु महफ़िल कराई आहे उन्हनि जी ख़िदमत उन्हनि जी मोहब्बत उन्हनि जी कावश क़बूल फरमाए क़यामत जे ॾींहुं सुहिणो अजुर उन्हनि खे बि अता फरमाए जेके विखड़ियूं खणी आया आहिनि प्यार मोहब्बत अदब जूं विख विख ते रहमत फरमाए बीमारनि खे शफ़ा ॾे बे औलादनि खे औलाद ॾे बे हिदायतनि खे हिदायत अता फरमाए घरनि में सुकून अता फरमाए किरोध ग़ैबात हिसाब सब दूर फरमाए अमन आफियत असांखे नसीब फरमाए हर कंहिंजे दिल जूं दुआऊं क़बूल फरमाए कोरोना गंदे वायरस खां बचाए साईं करी सलाह जो इश्क मोहब्बत अता फरमाए निस्बत अता फरमाए हिन महिल ताईं जेके दुआऊं क़बूल न पयूं आहिनि कंहिं बि ॻाल्हि जे करे रंडियल आहिनि सदके मदीने वारे साईं जो उहे बि क़बूल आमीन आमीन रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मद व अला आलि सय्यदना मुहम्मद व बारिक वसल्लम।